अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कयूं था पीर जो ॻोठ खां। म्यूनिसिपल कमेटी पीर जो ॻोठ इंतज़ामिया दरगाह रोड फुहारा चौक ऐं पीर जो ॻोठ जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि गटरनि जे गंदे पाणी ॿोड़े छॾियो। दरगाह ते ईंदड़ हज़ारें ज़ाइरीन सख़्त परेशान। दरगाह रोड ऐं फुहारा चौक ते लॻायल मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल पाणी हेठि हुअण करे स्टॉल मालिक सख़्त परेशान थी विया। अहिड़े अमल ख़िलाफ़ शहरनि दुकानदारनि अब्दुल समी शेख, शबीर मलिक, मोहम्मद आमिर महर उर्दू सिंधी मीडिया ग्रुप सां ॻाल्हाईंदे चयो त म्यूनिसिपल कमेटी जे नए मुक़ररु कयल एडमिनिस्ट्रेटर आफ़ताब अहमद मुग़ल ऐं चूंडियल नुमाइंदनि तोड़े कामोरनि नोटिस न वरितो आहे। हिननि ॿुधायो त 27 रजब ते पीर जो ॻोठ दरगाह ते पूरी मुल्क खां हज़ारनि जे तादाद में ज़ाइरीन दरगाह ते ज़ियारत लाइ ईंदा आहिनि। पूरो शहर ईद वांगुरु बहकंदो आहे, पर अफ़सोस म्यूनिसिपल कमेटी पीर जो ॻोठ इंतज़ामिया जो हिननि ॾींहंनि ते बि शहर सां कलूर कंदे गटरनि जे गंदे पाणीअ में ॿोड़े सियासी इंतकाम वरितो पियो वञे। हिननि ॿुधायो त गटरनि जे पाणी बीहण ऐं गंदगी जे ढेरनि सबबि असांजे कारोबार ते कापारी धक रसियो आहे। हिननि वज़ीर बल्दियात, नेब, एंटी करप्शन ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी सियासी विंगारू म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर खे हटाए कयल करप्शन वापसि कराए शहर खे साफ़ सुथरो करायो ॾिनो वञे।